बर्तानिया में थियल हिक तहक़ीक़ जे नतीजे में इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त 60 साल या उन खां मथे उमिरि जे माण्हुनि में दिलि जो धड़कणु जेकॾहिं मामूल खां वधी ऐं तेज़ थी वञे त उहो दिमाग़ जे सिहत खे मुतासिर करे सघे थो, जंहिंजे करे डेमेंशिया जेका हिकु नफ़सियाती बीमारी आहे जा ख़तरा बि वधी वेंदा। स्वीडन में वाक़िअ कैरोलिन्स्का इंस्टीट्यूट जे साइंसदाननि मूजिबि विच उमिरि जे माण्हुनि में दिलि जी तेज़ रफ़्तार ऐं दिमाग़ी सिहत जे विच में ॻंढापे जे लाइ इन खां अॻु बि केतिरियूं ई तहक़ीक़ूं कयूं वयूं आहिनि, पर 60 सालनि खां मथे उमिरि वारे माण्हुनि ते कयल इहा तहक़ीक़ पहिरीं तहक़ीक़ आहे। वाज़िह रहे त ॿिन्ही तहक़ीक़ुनि जा नतीजा उन ॻाल्हि ॾांहुं इशारो कनि था त दिलि जी तेज़ रफ़्तारी पाण मुरादो ई दिलि जे आर्ज़े खे ज़ाहिरु कंदी आहे। जर्नल ऑफ अल्ज़ाइमर में छपियल उन रिपोर्ट में लगातार 12 सालनि ताईं 2147 अहिड़नि माण्हुनि जो जाइज़ो वरितो वियो जिन जी उमिरि 70 सालनि ताईं हुई ऐं उन्हनि में 62% औरतूं शामिल हुयूं। उन अरसे दौरान तहक़ीक़ में शामिल सभिनी शिरकत कंदड़नि जी मयारी ECG कढी वई ऐं उन खां पोइ दिमाग़ी सिहत जांचण जे लाइ आलमी मयार जूं टेस्टूं कयूं वयूं ऐं सवालनामा भराया विया। उन सां गॾु उमिरि, जिन्स, तइलीम, सिगरेट नोशी ऐं जिस्मानी सरगर्मियुनि बाबति बि पुछाणो कयो वियो ऐं कोलेस्ट्रोल जी सतह खे बि नोट कयो वियो। तहक़ीक़ मां इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त अहिड़ा माण्हू जिन जे दिलि जी धड़कन फ़ी मिनट 80 या उन खां मथे ई उन्हनि में फ़ी मिनट 60 खां 69 धड़कण वारनि जे भेट में डेमेंशिया जो ख़तरो 55% वधीक हो। माहिरनि मूजिबि जेकॾहिं दिलि जे धड़कन खे मामूल ते रखियो वञे त दिमाग़ी सिहत खे बहितर बनाए सघिजे थो।